नवाजी खान नवाजी साहब मरकज सही मोहम्मद नवाजी साहब सीनियर नायब सदर साहिब साहब अकबर साहब असांजी वकील जिंदाल में वेठल एजाज़ अलाई डिवीज़नल सुबह में हज़रात सब एजेंडा हंगामी जो रखे प्रति नेटवर्क प्रॉब्लम हुई एजेंडा सिटी में लिया ही हुई इलेक्शन कमेटी जे हवाले सां या जेके इशूज़ हलंदा इंडस्ट्रीज़ जा इन ते गौर वीचार भई तोसी त अॻ में बि ऐवान ॾिनी अॻ में बि ऐवान इलेक्शन कमेटी आहे तव्हांखे अख़्तियार ॾिना हिकिड़ी ऐवान मां त चवां थो ॿीहर तोसी वठण जी ज़रूरत हुई कोन तोसीअ ते इहा ऑलरेडी तव्हांखे या जेका हुन ख़तमु कई आहे हुनखे रिव्यू करण लाइ असां सिर्फ़ु वरी ॿीहर इदारे में पेश कई आहे चलो ठीकु आहे इहा वरी कानूनी का ॻाल्हि आहे पर हिन वक़्तु जेका सूरत आहे हिते सभई दोस्त ॻाल्हाया आइन ते आइन जे फ़क़रनि ते आइन जे अमल ते आइन ते कीअं अमल कजे मां त सम्झां थो साईं आइन ते त हिते जेके बि दौर बदकिस्मत सां वेठा आहियूं नंढे अलफ़ ते बि असां अमल न करे नंढे अलफ़ ते अमल कंदा न तॾहिं जेका हिन वक़्तु भई घणी सज़ा जज़ा जो अमल थिए हा शायदि इहे सूरत हाल पैदा न थिए इन आइन खे असां पाण ई जेको आहे पसे पर्दा रखी इन आइन खे पसे पर्दा रखी असां तव्हां ई जेको आहे इन इदारनि जे फ़ैसिलनि जे करे असांखे बि तकलीफ़ थी असां नंढे अहिड़ा ज़िले सदर हुआसीं हिन ईमान में मुंड थी आयल आहिनि टे दफ़ो इजलास आहे ऐं टिनी इजलासनि में असां अदादार आया आहियूं टिनी दोस्तनि खे मां ते त घणो प्रेशर हूंदो हमेशह जे लाइ जॾहिं जॾहिं के इजलास थींदा हुया साईं अब्दुल जब्बार साहब दवा आहे तॾहिं तॾहिं मूंखे फ़ोनियूं हूंदियूं त साईं तव्हां हिन मीटिंग में शरीक थियो हिन मीटिंग में शरीक थियो पर असां सिर्फ़ु इन करे तनज़ीम जे आइन जे करे तनज़ीम खे बालाकार रखी करे कंहिं बि अहिड़े प्रोग्राम में शिरकत खां असां गुरेज़ कंदा हुआसीं पर जॾहिं उन सभिनी शयुनि खे पासे ते रखी असांजो मर्कज़ या वॾा या अकाबरी उहे जॾहिं वञी हुन सां मुलाक़ात कंदा हुआ असांखे फ़ोन करे उहे दोस्त चवंदा हुआ तव्हांजा दोस्त चवंदा तव्हां असांखे कयो यकीननि असांखे त उहो तकलीफ़ थींदी हाणे बि पोइ दफ़े तव्हां ऐं असां किथे वेही करे दोस्तनि मीटिंग करे हिन ईमान में आयासीं जिते गॾियल फ़ैसिलो थियो उन खां पोइ इलेक्शन कमेटी ठही इलेक्शन कमेटी ठहण खां पोइ कंहिं बि दोस्त खे इतमाद में वरितो तव्हां भली आकिल हलायो तव्हांखे पने आकिल में जेकॾहिं इहो ई फ़ैसिलो करणो त ऐवान में फ़ैसिलो छो ऐवान में वठो आहे फ़ैसिला जेकॾहिं ॿाहिरों ई जेकॾहिं वेही करे इहे मामला ठाहिणा आहिनि पोइ ऐवान जे अचण जो या असांखे हेॾे बंदि करण जो फ़ाइदो चलो ठीकु आहे हाणे जॾहिं सभु मामला अदालत में हलिया विया आहिनि त मोदीअ ख़्याल में हाणे तव्हांखे अदालत मां ई को रस्तो मिलंदो तव्हांखे ॿीहर इंडस्ट्रीज़ में तव्हांजी मुसलत थी चुकी आहे कोई हाणे इन हक़ीक़त खे मञे या न इंडस्ट्रीज़ मुसलत थी चुकी आहे ऐं इंडस्ट्रीज़ मां तव्हां हिन सां हाणे आसानी सां जिंद नथा छॾाए सघूं सवाइ कोर्ट जी हलो हिन इदारे मां फ़ैसिलो कयूं भला इंडस्ट्रीज़ सुभाणे इलेक्शन थो कराए कोर्ट जे हुकुम ते भला पोइ इलेक्शन न लड़ंदासीं मजबूरन लड़नी पवंदी असां अॻे दफ़े छो मला इलेक्शन लड़ी सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश आहे त तव्हां कानूनी रस्तो अख़्तियार कयो कानूनी रस्ते खां पोइ कानूनी तरीक़े सां इलेक्शन जी अॻे दफ़े थी या त ठीकु आहे जॾहिं इन रस्ते तरफ़ नथा वञो ॿी मुज़फ़र सुविधा थी सघंदी आहे दोस्तनि जी कामेडी ठाहियो वठी अचो हिते दोस्त विहारियो हुननि खे वबाए तनज़ीम खे न खेलियो बाक़ी सही जमहूरियत में तनज़ीमुनि में तनज़ीमूं सरकारी तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं उहे जमहूरी प्रोसेस मां गुज़रंदियूं इलेक्शन न कराईंदव तनज़ीम हींअर ई अमली तौर ते ख़तमु थी चुकी आहे कि असां साल छा कंदासीं तव्हां असां इलेक्शन कमेटियूं चूंडे तनज़ीम खे अमली तौर ते ख़तमु करे छॾियो आहे ऑफिसर शाही ब्यूरोक्रेसी असांखे सम्झे ई नथी चवंदा तव्हां इलेक्शन प्रोसेस में आहियो तव्हांजी इलेक्शन कमेटी चूंडजी में वञो तव्हां उहिदेदार आहियो ई न गुज़ारिश ई आहे त को रस्तो कढो अहिड़ो रस्तो कढो जंहिंमें या इदारे में दोस्तनि खे वठी अचो जे नथा अचनि कानूनी तरीक़े सां पंहिंजी जंग खटो कानूनी तरीक़े सां तव्हां पंहिंजा एफर्ट्स हलायो रस्तो इहो ॿियो गुज़ारिश ई आहे उस्ताद जे मसइलनि ते साईं सिंध जे उस्ताद हाणे विसा ख़तमु थी ॿियो त गुज़ारिश सभिनी दोस्तनि खे इहा कंदासीं त हाणे टाइम फ्रेम न ॾियोसीं कम अज़ कम टाइम फ्रेम न ॾियो सिंध जे उस्ताद जो विसा ख़तमु थी 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो सर्विस इंस्पेक्टर असांजी जेका सूरत आहे ॾिसूं था 6 महीने तक मिलणो ई आहे अला करे मिले जेको सिंध जे उस्ताद खे आस लॻाए वेठा आहिनि इनिशियल अपॉइंटमेंट खां कंफर्मेशन
उहो हिकिड़ो ॾुखियो प्रोसेस आहे साईं, जेको असांखे मिनिस्टर साहिबु हीअं लाइक़ करे ॾिनो। इहो बि तमामु ॾुखियो आहे। तव्हां असां सिंध जे उस्ताद जी ॻाल्हि सही सिधी ॻाल्हि कयूं त मामला असांजा कशीद आहिनि। ही तव्हांखे टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं, कोशिशि कंदासीं, जिदोजहद कंदासीं। बाक़ी हिन वक़्तु सिंध जो उस्ताद हिन मामले ते मुकमिल तौर ते मायूस थी चुका आहे। ऐं असां ज़िलनि जा सदर आहियूं, फील्ड में आहियूं, वरी ॾुखनि सां, वरी तकलीफ़ुनि जे मुश्किलातुनि सां मुंहुं था ॾियूं उस्ताद खे। उस्ताद असांखे ॾाढो आड़े हथनि सां वठे थो साईं। उस्ताद असांखो हाणे पुछा थो करे त तव्हां डिलीवर कयो छा? ख़ुदा इन मामले ते तव्हां गुज़ारिश कंदासीं त या त संजीदह थी हिन मामले खे पाए तकलीफ़ ते पहुचायो, जे न त सिंध जे उस्ताद खे सही सिधी ॻाल्हि ॿुधायो त हीउ मामलो बाबा मिनिस्टर हल करण जी तयारी। बाक़ी स्टेट वठंदासीं, मां नथो सम्झां त तंज़ीम सां ट्रेक ते ईंदी, इलेक्शन जे मुदे सां तंज़ीम ट्रेक ते न ईंदी, इलेक्शन प्रोसेस सां ईंदी। जेकॾहिं हीअं ई मामलो हलियो तंज़ीम अञा कुझु थींदी, टाइम कोन्हे। गुज़ारिश इहा आहे त मामला ख़ुशसलूकी सां सीनियर दोस्त वेठा अथव, पीर जहिड़ा दोस्त वेठा अथव, मफ़ाद जो रस्तो अख़्तियार कयो, दोस्तनि खे हिते ईवान में वठी अचो या कानूनी तरीक़े सां हीअ जेका सूरत आहे ख़तमु कयो। कम अज़ कम सिंध जे उस्ताद जे मथां जेको टेंशन आहे उहो रस्तो वरी